सुनियो घरड़ो खाइण ईंदो आ, सारो लोक सताइण ईंदो आ। सुनियो घरड़ो खाइण ईंदो आ, सारो लोक सताइण ईंदो आ। सारो लोक सताइण ईंदो आ, कोई भी न परचाइण ईंदो आ। सारो लोक सताइण ईंदो आ, कोई भी न परचाइण ईंदो आ। सुनियो घरड़ो खाइण ईंदो आ, सारो लोक सताइण ईंदो आ। अस्सलाम वालेकुम, या अली मदद। जीअं तव्हां आहियां मां पंहिंजी सिंगर फ़ाइज़ा अली। जीअं त मां पंहिंजे प्यारे परस्तारनि खे सिंध वासियुनि खे ॿुधाइणु चाहियां थी त सिंध जी तमामु बहितरीन ऐं सिंध जी नाले वारी कंपनी मुस्कान एंटरप्राइज़िस में मुंहिंजे चौथे एल्बम जी कामयाबी खां पोइ मुंहिंजो ही 5 एल्बम अची रहियो आहे मुस्कान एंटरप्राइज़िस में। ऐं जंहिंजा प्रोड्यूसर आहिनि हाकिम अली चन्ना साहब ऐं बाबर अली चन्ना साहब। मुझे हिन ख़ूबसूरत एल्बम जी चीफ सिलेक्शन कई आहे सैयद सागर शाह साहब। उन्हनि जी तमामु घणी मथो रहती आहियां। सिंध जो तमामु बहितरीन ऐं तमामु नाले वारो तव्हां सभिनीनि खे ख़बर त हूंदी, पर मुंहिंजी हिकिड़ी दिलि जी हसरत हुई त मुंहिंजी चीफ सिलेक्शन कनि। मूंखे ॾाढी ख़ुशी थी, अल्लाह साईं उन्हनि खे आबाद रखे। मुंहिंजे हिन एल्बम जी सिलेक्शन कई आहे लकी लियाकत बुरड़ो साहब ऐं ख़ातिम शाबराणी साहब दुबई वारो ऐं दौलत ममदाणी साहब, अब्दुल रज़ाक ममदाणी साहब ऐं असांजो प्यारो शाइर तमामु बहितरीन नाले वारो रियाज़ मुग़ल सनाई साहब, माशूक अली डायरी साहब, ज़ुल्फ़कार शहानी साहब, बशीर अहमद ममदाणी साहब ऐं ज़फ़र मुग़ेरी साहब कंबर वारो, अल्लाह वराया लुंड साहब, अली जान बुरड़ो साहब, अब्दुल रज़ाक ममदाणी साहब ऐं अशरफ मीराली साहब, साहब खान लाशारी साहब, अल्लाह ॾिनो बुरड़ो साहब, रखियल बुरड़ो साहब, अब्दुल्ला चाचड़ साहब, हाशिम चांडियो ऐं अमजद चांडियो साहब। सिंध जो तमामु बहितरीन ऐं सिंध जो नाले वारो शाइर जाम सलेमान चन्ना साहब, जेको मुंहिंजे हर एल्बम में मूंसां साथ ॾींदो आहे। असां पूरी टीम सां गॾु हूंदो आहे। ऐं रोशन मंगी साहब पन्ने अकिल वारो, उन्हनि जा बि तमामु घणा थो रहता आहियूं जेके असां हर एल्बम में साथ ॾींदा आहिनि। ऐं हिन एल्बम में बि उन्हनि जो तमामु बहितरीन सॉन्ग आहे जेको असांखे बि वणंदो आहे, तव्हां सभिनी खे बि। हीउ जेको मुंहिंजो मुस्कान एंटरप्राइज़िस में एल्बम अचे पियो, इन में तव्हांखे सूफ़ी सॉन्ग बि मिलंदा ऐं तव्हांजी पसंदि जा सॉन्ग बि तव्हांखे मिलंदा। तमामु बहितरीन एल्बम ईंदो। हाकिम अली चन्ना साहब जूं वॾियूं महिरबानियूं जेके असां ते भरपूर महिनत कंदा आहिनि ऐं तमामु सुठी महिनत सां असांजो एल्बम तव्हां सभिनीनि जे साम्हूं ईंदो आहे। उम्मीद आहे त हीउ असांजो चौथो एल्बम जीअं तव्हां सभिनीनि खे पसंदि आयो, 5 एल्बम बि ज़रूरु पसंदि ईंदो। दुआउनि में यादि अली।